हैदराबाद जो लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में इंश्योरेंस कंपनी में मुलाज़मत कंदड़ नारी ऐं नौजवान पुरस्कार तौर गुम थी विया आहिनि। नौजवान ऐं नारी जे वारिसनि ए सेक्शन थाणे ते पहुची गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। ॿुधाईंदा आहियूं प्रीटाबाद सां तालुक़ रखंदड़ नारी आयशा सिद्दीकी ॿ ॾींहं अॻु मामूल मूजिब ऑफिस वञण बाद गुम थी वई हुई। आयशा जे भेण जे नंबर ते मुख़्तियार राठौड़ जे व्हाट्सएप तां हिकु पर्स, फ़ोन, पोती ऐं चहिरो ढकियल लाश जूं तस्वीरूं उमाणी वयूं। धीअ फ़ोन करे ॿुधायो हो त हूअ मुख़्तियार राठौड़ सां गॾु इंश्योरेंस पॉलिसी जा पैसा वठण लाइ वञी रही आहे। आयशा जे वालिद पारां बयानी ते चयो वियो। पुलिस चयो आहे त आयशा जे फ़ोन जी आख़िरी लोकेशन सकरन वारे इलाइक़े में ज़ाहिर थी आहे। मामले जी जांच करे रहिया आहियूं। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में इंश्योरेंस कंपनी में मुलाज़मत कंदड़ नारी ऐं नौजवान पुरस्कार तौर गुम। नौजवान ऐं नारी जे वारिसनि ए सेक्शन थाणे ते पहुची गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल कराए, जॾहिं त प्रीटाबाद सां तालुक़ रखंदड़ नारी आयशा सिद्दीकी ॿ ॾींहं अॻु मामूल मूजिब ऑफिस वञण बाद गुम थी वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में इम्तियाज़ खोसो। जी इम्तियाज़ खोसो, छा अपडेट्स आहिनि हिन मामले जे हवाले सां? बिल्कुल मानू, लतीफ़ाबाद में इंश्योरेंस कंपनी में मुलाजमत कंदड़ नारी ऐं नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। ॿिन्ही ॼणनि जे वारसनि ए सेक्शन थाणे पहुची गुमशुदगी बाबत रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। ॿुधाए पियो वञे त प्रेटाबाद सां तालुक़ रखंदड़ नारी आयशा सिद्दीकी धी मोहम्मद ख़ालिद ॿ ॾींहं अॻु मामूल मूजिब लतीफ़ाबाद जिलो नंबर 7 में क़ाइम ख़ानगी इंश्योरेंस कंपनी जी ऑफिस वई हुई। आयशा जंहिं ॾींहुं न मोटी उन राति जो उनजी जेका भेण आहे उनजे नंबर ते ऑफिस में गॾु मुलाज़मत कंदड़ कासिमाबाद जे रवासी मुख़्तियार अली पुट मोहम्मद जुमन ॾयो राठौड़ जे व्हाट्सएप नंबर तां पर्स, मोबाइल फ़ोन ऐं पोती ऐं चहिरो ढकियल लाश वारा जेके फ़ोटो आहिनि उहे बि उमाणिया विया आहिनि। इन नारी जो जेको वालिद आहे फायर ब्रिगेड में मुलाज़मत करे थो, उन जो चवणु आहे त हिनजी न्याणी आयशा सां गॾु मुख़्तियार अली ॾयो राठौड़ नाले नौजवान जेको आहे ख़ानगी इंश्योरेंस कंपनी में मुलाज़मत करे थो। आयशा ऑफिस मां फ़ोन ते हिननि खे आगाही ॾिनी हुई त इंश्योरेंस पॉलिसी जा पैसा वठण लाइ मुख़्तियार राठौड़ सां गॾु वञी रही आहे, जंहिं करे देरि सां वापसि घर ईंदी। इन जे वालिद मोहम्मद ख़ालिद सिद्दीकी इहो बि चवणु आहे त जंहिं ॾींहुं गुम थी हुई उन ॾींहुं 4:30 वॻे ताईं मुसलसल हिन सां राब्ते में हुई। घर वारनि सां राति जो 9 वॻे उनजो कमु कंदड़ आहे मुख़्तियार, उन जे व्हाट्सएप नंबर तां उन्हनि खे 2 तस्वीरूं उमाणी वियूं हुयूं। हिननि जो चवणु आहे त ॿिन्ही ॼणनि जा जेके नंबर आहिनि उहे उन्हनि ट्रेसिंग ते बि ॾेई छॾिया आहिनि पुलिस खे, पर पुलिस अञा ताईं इन मामले जी जांच शुरू न आहे कई। SHO ए सेक्शन मुनीर अब्बासी उन सां असांजी ॻाल्हि थी आहे, उन पारां बि तस्दीक कई थी वञे त नारी जी गुमशुदगी बाबति उनजे वारसनि उन्हनि खे इतलाह ॾिनो आहे, पर नारी जी रिहाइश तोड़े गुमशुदगी उन्हनि जी हद मां न आहे थी। इन बावजूदि बि उन्हनि उनजा नंबर ट्रेसिंग ते लॻाए छॾिया आहिनि। SHO जी इहा बि दावा आहे त इन नारी जो जेको मोबाइल नंबर आहे उनजी आख़िरी लोकेशन शहीद बेनज़ीराबाद जो इलाइक़ो आहे सकरंड, उते जी मिली आहे। अणॼातल माण्हुनि पारां हिननि खे जेके तस्वीरूं उमाणियूं आहिनि मशकूक आहिनि। जंहिं शख़्स खे फोती हालत में ॾेखारियो वियो आहे उनजे जिस्म ते तेज़धार आलाप वारो ज़ख़्म एतिरो गहरो ईअं लॻे थो फोटू कंहिं लाश जो आहे। इन जो इहो बि चवणु आहे त नारी जे पर्स ऐं मोबाइल फ़ोन वारी तस्वीर में नज़र ईंदड़ जेका लोकेशन आहे उहा बि हिननि जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े जी न आहे। उन्हनि जेका शुरूआती जांच कई आहे उनमें उन्हनि खे ॼाण मिली आहे त आयशा सिद्दीकी 1.5 महीनो अॻु ॼाणायल नौजवान इनखे हिते मुलाज़मत वठी ॾिनी हुई। उन खां पोइ ख़बर न आहे कीअं इहे ॿई हुतां गुम थिया आहिनि। वारस हिननि जा ख़ौफ़ में मुब्तला आहिनि, छाकाणि त उन्हनि खे व्हाट्सएप ते मुख़्तलिफ़ तस्वीरूं उमाणी वियूं आहिनि। उन खां पोइ ॿिन्ही जा नंबर बि मुसलसल बंदि आहिनि। 2 ॾींहं थी विया आहिनि इन वाक़िए खे, पर अञा ताईं किथां बि हिननि जो किथां कुॾस पतो न आहे मिली सघियो। जी मानू। इम्तियाज़ खोसो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी अवां जी।